अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मिशन वडी न्यूज़ नेट में अवां सभिनी खे भलीकार। मिशन वडी जी तारीख़ में पहिरियों भेरो फाइबर सिस्टम लगायो पियो वञे, इंटरनेट वाईफाई सिस्टम, जंहिंजो पहिरियों ऑप्शन जेको आहे सो उहो तार लॻाई वेंदी, ॿियो नंबर जेको आहे सो वायरलेस सिस्टम हूंदो, टियों नंबर जेको आहे सो उहो बूस्टर सिस्टम हूंदो। ऐं हिन सिस्टम के हैंडल करण जे लाइ अॼु टीम जेका आई हुई उहा विज़िट करे वई आहे मिशन वडी ऐं नंढी जो, ऐं हिन खे हिकु हफ़्ते जे अंदरि जेको आहे सो मुकमल कमु शुरू कयो वेंदो ऐं मुकमल तक़रीबन जेको आहे सो 15 खां 20 ॾींहं लॻी वेंदा। उन खां अलावा जेको आहे सो हीउ सिस्टम ॿियनि ॻोठनि ताईं बि वसी कयो वेंदो। नाज़रीन, असांजो सोशल जेको आहे सो हिन सॼे कम खे हैंडल करे रहिया आहिनि वसीम लतीफ़ मंगरे साहब, उन खां अलावा अलाउद्दीन कुंबर साहब।